नाज़रीन खबरें नए अपडेट जे सिलसिले की अगते वधाइंदे खबर शामिल कंदासीं। खैरपुर रिपोर्टर अब्दुल रज़ाक शरीफ फ़कीराबाद प्रेस क्लब जे सदते गंबड़ जे नौजवान साफ़ी ऐं नंबर 1 न्यूज़ कामरान अब्बासी ऐं अहसान चांग मथां डिवाइस माफिया पारां हमले ख़िलाफ़ साफ़ी क़ौम परस्तन ऐं सिविल सोसाइटी पारां प्रेस क्लब फ़कीराबाद अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज जी अॻवानी फ़कीराबाद प्रेस क्लब जे सदर सैयद गुलशाह बुखारी कई, जंहिंमें जीए सिंध महाज़ मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र कामरेड फ़रीद ख़ास किले जिस्कम तालका कोट जी चीफ ऑर्गेनाइजर जाहिद शंबानी, कामरेड मोहब्बत शंबानी, सूफ़ी फाउंडेशन जनरल सेक्रेटरी शमन गोपांग साफ़ी, फरहान बलोच साफ़ी, अब्दुल रज़ाक शर सूफ़ी फाउंडेशन सदर मुनव्वर खोखर साफ़ी, अली बख्श गोपांग एहतजाज कंदे चयो त सिंध में वक़्त ब वक़्तन साफ़िन मथां हमला थी रहिया आहिनि। साफ़ी गैर महफूज़ बणियल आहिनि। हिननि मुतालबो कंदे चयो त कामरान अब्बासी मथां हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। साफ़िन खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो कामरान अब्बासी अहसान चांग जे जवाबदारनि खे साफ़ियन ते तशद्दुद कंदड़ खे गिरफ़्तार कयो। साफ़ियन सां इंसाफ़।